बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मन युतिइल्लाह वर्रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लु या कौम बल सल्लु अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, कुरान मजीद जी एक आयत सगोरी प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में ॿ टे ॻाल्हियूं अव्हां जे ख़िदमत में पेश करण जो इरादो आहे। मूंखां अॻु में ख़तीब अहले सुन्नत मुफ़स्सिर कुरान हज़रत अल्लामा अलहाज साईं हाजी मोहम्मद इदरीस साहब दामत बरकातुहुल आलिया तव्हां असांजे आॾो कुरान मजीद जे रोशनी में अल्लाह साईं जो ख़ौफ़ ऐं अल्लाह साईं जे दरबार ताईं पहुचण जे वसीले मुतालिक़ पुरमग़ज़ तक़रीर फरमाए रहा हुआ। मुखे भी हुकुम थियो आहे त मां तव्हां जी ख़िदमत में चंद मारूज़ात अर्ज़ कयां। मुंहिंजे लाइ हीअ सआदत आहे जो अल्लाह वारनि जी दरबार में ख़ुदा ताला ज़िंदगी में वरी बि हिकिड़ो दफ़ो हाज़िरी नसीब फरमाई आहे। अल्लाह ताला जल्ल जलालहू व मन वालहू जा सालिह बान्हा जन हंधन ते जाइन ते वेही सारी जिंदगी अल्लाह अल्लाह करे गुज़ारे वींदा आहिनि। उहे जायूं मुतबरक जायूं हूंदियूं आहिनि। सिंध जे मशहूर बुज़ुर्ग हज़रत गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त जिथे रहिया रातड़ी से सुहारा हंध, जह जाए ते अल्लाह जा बांधा हिकिड़ी रात रही वींदा हन। उहा रात भी आहे त हिकिड़ी, पर उन जाइ खे तमामु वॾो शरफ़ नसीब थी वेंदो आहे। ही उहा जाइ आहे
जंहिं ताते सदन खां वठी करे अल्लाह ताला जे ख़ल्क़ खे रूहानी जिस्मानी फैज़ मिलो आहे। उम्मीद आहे त अल्लाह ताला हिन फैज़ खे ता क़यामत जारी ऐं सारी फरमाईंदो। चइबो आहे त भाॻनि जा भाण ख़ाली कोन हूंदा आहिनि। रब करीम जी ज़ात बाबरकात जीअं अॻु में हिन जाइ खे रंग लॻायो आहे, आइंदा भी खुदा ताला जी दरबार में अर्ज़ा इल्तिजा है दुआ है। उम्मीद आहे त खुदा कंदो ही फैज़ जो सर चश्मो क़यामत ताईं खुदा जे ख़ल्क़ खे सैराब कंदो रहंदो। मूं तव्हां जे आॾो क़ुरान मजीद जी आयत सगोरी तिलावत कई आहे, उन जो तर्जुमो ऐं ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। बुलंद आवाज़ सां बुलंद आवाज़ सां बुलंद आवाज़ सां तर्जुमे शरीफ खे ॿुधण जी कोशिश कयो त जीअं तव्हांखे क़ुरान पाक जी आयत जो मफ़हूम सम्झ में अचे। अल्लाह ताला जो इरशाद छा है? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, मन युतिइल्लाह वर रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। मन युतिइल्लाह वर रसूल, अल्लाह से इरशाद फरमायो त जेको भी माण्हू अल्लाह जी ऐं अल्लाह जे प्यारे रसूल जी ताबेदारी कंदो, शर्त त फर्मा बरदार हुजे, ताबेदार थे, अल्लाह साईं जी फर्मा बरदारी करे, अल्लाह जे प्यारे हबीब जी फर्मा बरदारी करे, पोइ केर भी हुजे इं अल्लाह ताला कोन ॾिसंदो आहे, नंढो आहे वॾो आहे, अमीर आहे ग़रीब आहे, नेक आहे बदकिरदार आहे बिछड़ो आहे, अॻ में छा कंदो हो, पूरी ज़िंदगी हिन जा अमल कीअं हुआ, न रब सही फरमाईंदो आहे पोयां दफ़्तर मां अल्लाह पाक जे हवाले हल, वणांस त साफ़ फरमाए छॾियां, वणां त उन ते लीको घुमाए छॾियां, वणां त हिसाब वठां, रुगो ॾिसणो इहो आहे त मां अल्लाह पाक जो फर्मा बरदार थिए थो ऐं मुंहिंजे प्यारे रसूल करीम जो फर्मा बरदार थिए थो। पोइ जॾहिं अल्लाह ई अल्लाह जे रसूल जो फर्मा बरदार हूंदो आहे, केर बि हूंदो आहे पर अल्लाह पाक जे नेमत जो मुस्तहिक बणिजी वेंदो आहे। लफ्ज़ आहे मन जो, मन युतिइल्लाह, केर भी हुजे। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा तराणे वटा रात मूंखे नौन यापो आइयो, लधाऊं लतीफ़ चवे दातर वटा दाते, हाणे कान पुछन था ज़ाते आया से अघिया। रब करीम जी ज़ात बाबरकात जी रहमत रुगो इहो ॾिसंदी आहे त मुंहिंजी फर्मा बरदारी करे थो, मुंहिंजे महबूब करीम जो गुलाम बणियो आहे, ताबेदार आहे, फर्मा बरदार आहे, पोइ आहे केर, उन केर सां तूं मां ॿधल कोन आहियूं। अल्लाह सही फरमाईंदो आहे केर बि हुजे, नंढो हुजे वॾो हुजे, पुराणी ज़िंदगी हिन जी कहिड़ी बि गुज़री हुजे, पर अल्लाह सही फरमाईंदो आहे हाणे त आयो न, मुंहिंजे दरबार में पहुतो, मुंहिंजी फर्मा बरदारी कयई, मुंहिंजे प्यारे रसूल जी फर्मा बरदारी कई। हाणे रब करीम फरमाईंदो आहे जब भुली भुली भाण आई, साब भुली न चइबी, मुंहिंजी दरबार में कहिड़े बि हाल में हुयो पर आयो आहे त हाणे मुंहिंजा इनाम हुन जे लाइ आहिनि। साईं मुंहिंजा रब करीम तोतां तुंहिंजे ज़ात तां कुर्बान, कहिड़ो इनाम मिलंदो उन शख़्स खे जेको अल्लाह ई अल्लाह जे रसूल जो फर्मा बरदार थींदो, उनखे छा ॾींदे? अल्लाह ताला फरमायो फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम, उहो ताबेदारी करण वारो क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि सां गॾु हूंदो जंहिंजे मथां अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात नेमत कई आहे। जनते अल्लाह जो ख़ुसूसी इनाम आहे, हिन दुनिया में अल्लाह जो फर्मा बरदार ऐं अल्लाह जे रसूल जो फर्मा बरदार क़यामत में उन्हनि सां गॾिबो, उन्हनि सां गॾु हूंदो
जनते अल्लाह ताला जो इनाम मुझा सोना इनाम तो वडेरो चे तो मुझे मथो आजो मुट जमीन आ कारा बंगलो आ पेजारो आ मुझा हारी हल राजा मुते अल्लाह जो इनाम आ मुझा दोस्त दी पीर साहब तो चवे त मुते अल्लाह जो इनाम आ छाजे करे जो मुरीद मुझा मानू जो माल जो केड़ो काल एड़े तरीके से मौलवी तो चवे तुम वट इल्म आ मदरसो आ शागिर्द मुझे मतो अल्लाह जो इनाम आ ऑफिसर तो चवे तुम मुखे हुकूमत आ पावर आ अल्लाह हाज़ल क्या सब मुला है मवालिया वडेरो आ पीरा सबको पांजी पांजी भर पर में भाए तो अल्लाह जो मुते इनाम आ बस इनाम आहे त मुझे मथो आ बे ते नाहे पर अल्लाह ताला फरमाए तो तन मां रब करीम जी ज़ात बाबरकात इनाम वारू जमातू चार कयूं हन चार उन जो कुरान में बयान तो क्या तुम जो खुसूसी इनाम कजे मथो आ मिनन नबियीना वसिद्दीकीना वशुहदा वस्सालिहीन वो इनाम वारू चार जमातू केड़ियूं सबका पहरा नबी सगोरा अडो मकाम नबूवत जो अल्लाह जे मखलूक में अल्लाह ताला बेमिसल खुदा जी ज़ात लम यलिद वलम यूलद न खुदा कह के जड़ियो न खुदा कह जो जड़ला बेमिसल खुदा जी ज़ात कायनात के जहान के हलाए तो ओ गफूर रहीम रब्बा जो जहान जे पन्न पन्न ते जर्रे जर्रे ते हुन जी नजर आ एडो त सखिया एडो त बुर्दबारा जो पावर जे हुंदे असाजा अफाल से किरदार से अमल से पर वाह मोजा मौला न करी हवा बंद कई न पानी बंद कई न रिज़्क़ रोज़ी बंद कई न कदे डमर जी करे मोजा मौला असाजे मथा का नेमत रोके न मुंदते मौसम फिरी दिया खीर दीदो आ पुत्र दीदो आ धन दौलत दीदो आ भली केतरो बेफरमान हो जे पर टुकर जे ला उनके सिकाईंदो ना है अल्लाह पाक जी ज़ात सारे जहान जा ऐब ढकियो वेठो आ इंसान गुनाह कंदो आ ज़िनाऊ कंदो आ बुराइयूं कंदो आ पर कदई का जो पर्दो को न थो फाड़े पियो फलाणो हेड़ो आ फलाणो हेड़ो आ दिसे भी कोन पियो गिलाऊं करे रब तो फरमाए मां दिसा भी पियो ढकिया भी पियो किडो मेहरबान रब करीम पियो ऐ मां केडा शफीक हन पर उहे बदरी कावड़ बाहन त अखबार में ता रोज पढ़ो ला ताल्लुकी जो इजहार बाबा मां पांजे पुट के आक करे छडियो पुट के कढी छडियो पियो बेजार मां बेजार छो तो बेफरमान रब करीम जी ज़ात बाबरकात केतिरो बबानो बेफरमान होजे हिन दुनिया जे तख्ते ते खुदा रसवा कोन थो करे ऐ करीम के अज खजाने गैब गिबर तरसा वजीफ खुरदारी दोस्तारा कुजा कुनी महरूम तू कुबा दुश्मना नजरदारी बत जो पुजारिया गैरुल्लाह के सजदा कंदो आ खुदा जो मुनकरा चवे तो खुदा आहे ही कोन को रब करीम जी ज़ात बाबरकात उन जो रिज़्क़ रोज़ी बंद कोन थो करे उन जा पर्दा ढकियूं थो अचे ऐब कोन थो घारे पियो मुंहिंजा रब जो शान त तमाम निरालो आ पर अल्लाह जे मखलूक में वॾे खां वॾो शान आ त अल्लाह जे नबीअनि जो शान अंबिया अलैहिस्सलाम खां मथे का जो शान आहे ही कोन को मां हिकिड़े किताब में पढ़ियो ग़ालिबन शिफा शरीफ जे शरह में अल्लामा क़ाज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैह नबी करीम जे सीरत ते किताब लिखियो आ मालकी मज़हब जो बुजुर्ग वॾो अहलुल्लाह थी गुज़रियो आ 7वीं-8वीं सदी जो बुजुर्ग आ उनी बुजुर्ग लिखियो आ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जॾहिं मानी वापराईंदा हा त मानी खां फारिग थी पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जेको आंगुरन के ताम लगदो हो त चटे छड़ीदा सिर्फ इन्हीं जे लाइ त उम्मत के सबक मिले त अल्लाह जी नेमत मूं खाधी आ या हथन के अल्लाह जी नेमत लगी पई आ इन्हीं के भी साफ करे अंदर उमाणे छजा मुझे उम्मत के भी जी एहसास थे तो खुदा जी नेमत जी बेकदरी न करनी आ ओ बुजुर्ग लिखे थो त जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे ॿुधाइजे त महबूब जी ज़ात बाबरकात खाधे खां पोइ आङुरियूं चटींदा हा इन्हीअ जे
ॻाल्हि सुठी त नाहे। छा चवे इहा सुठी त नाहे। जो मानी खाइण वरी आंगुरियूं चटण सुठी त ॻाल्हि नाहे। बुज़ुर्ग लिखे थो त ईअं चवण वारो काफ़र थी वेंदो। कुफर में रहिजी ईमान वियो, ज़ाल जेका हुनजे निकाह में हुआ हुनखे हराम थी वई। दोबारो निकाह करे, दोबारो ईमान जी सूरतूं पढ़े, दोबारो तौबा ताइब थी करे नए सिरे इस्लाम में दाख़िल थिए। रुगो एतिरी ॻाल्हि करे त इहा जेके पाण आंगुरियूं चटला सुठी ॻाल्हि नाहे। ऐं नबूअत जो मक़ाम एॾो नाज़ुक ऐं बुलंद मक़ाम आहे। अदा जेकॾहिं रुगो महबूब करीम अलैहिस्सलाम जे आंगुरियूं चटण वारे फेल खे को माण्हू थोरो हल्को सम्झी चए त सुठी त ॻाल्हि नाहे, हुनजो ईमान हलियो वञे ऐं जेको नबी करीम ते कलमो भरे मुस्लमान सॾाए ऐं चवे त मां मोमिन आहियां, मुस्लमान आहियां, नबी करीम मुंहिंजो नबी आहे, ऐं उहो नबी सां हमसरी जी दावा करे त असां जहिड़ो हो या वधि में वधि वॾे भाउ जहिड़ो, त हुनजो ईमान बचंदो? छो भला कावड़े आहियो छा? रोलो त कोन्हे न। अल्लाह वारनि जी दरबार में आया हो, सुठे अक़ीदे वारा आयो तॾहिं त आया आहियो। बिछड़ो अक़ीदो हुजे हा त कोन अचो हा। पर कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त हू चंडरा बि ईंदा आहिनि त ॾिसूं छा था चवनि। हाणे उन्हनि खां मां पुछां थो, नबी सां हमसरी करणु माज़ अल्लाह या पाण जहिड़ो सम्झणु या वरी वधि में वधि वॾे भाउ जेतिरी इज़त ॾियणु। मौलाना रूमी फरमाइनि था, काफिरा दीदंद अहमद रा बशर ई नदीदंदा शकल कमर। आरिफ रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त उहे काफिर हुआ जेके रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात खे बशर चवंदा हुआ। उन्हनि अंधनि जी नज़र सिर्फ नबी करीम जे बशरियत जे मथां पई, पर ईन दानस्तंद आ शकल कमर। उन्हनि खे इहा ख़बर कान पई त तव्हां त बशर सम्झो आ, अमी बि बशर आहियो, पर वेठो ज़मीन ते आ जे आंगुर जो इशारो करे त चंड चीरे पंहिंजे कदमनि में लाहे ॾेखारे। मुंहिंजा दोस्तों, मक़ाम नबूवत तमामु नाज़ुक मक़ाम आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम पाक में नबूवत जे शान ला फरमायो आहे, ला तरफउ अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरू लहू बिलकौल। खबरदार खबरदार, मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां खे दरबार नबी जो अदब थो सेखारियां। मुंहिंजे हबीब करीम जे आवाज़ खां पंहिंजो आवाज़ मथे न कजो। हबीब जे आवाज़ खां तव्हांजो आवाज़ रुगो मथे थियो त अंतहबत अमालकुम व अंतुम ला तशउरून। अवां जो नमाज़ूं, अवां जा रोज़ा, अवां जा हज, अवां जो ज़कातूं, अवां जो ईमान सभु ख़त्म थी वेंदो, ख़बर ई कान पवंदव। ईअं अमलनि खे बाहि लॻी वेंदव। रुगो छाजे करे? रुगो आवाज़ खे बुलंद करण जे करे। इन्नल्लज़ीना यग़ुद्दूना अस्वातहुम इंद रसूलिल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में उन्हनि माण्हुनि जी तारीफ़ थो फरमाए जेके नबी करीम जे आॾो वेही आहिस्ते ॻाल्हाईंदा आहिनि। उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, रुगो पंहिंजे आवाज़ खे हेठि करण वारा, नबी करीम जी दरबार में घटि ॻाल्हाइण वारा, थोरे ॻाल्हाइण वारा, मां रब करीम खे एतिरा वणनि था जो मां रब करीम उन्हनि जे क़ल्बनि जे पाकाईअ जी क़ुरान में शाहिदी थो ॾियां। अदा जेकॾहिं कंहिं में कमु पवे, वक़्त जो वज़ीर आज़म हूंदो आहे त हुनखे कॉल कबी आहे, दरख़्वास्त मोकिलबी आहे, टेलीफोन कबो आहे, हुनजे सेक्रेटरी सां ॻाल्हाइबो आहे। केर बि हुजे कमु आहे, नबी छाजे लाइ आयो? अबा तबलीग जे लाइ या पंहिंजे पूॼा कराइण लाइ ॻाल्हायो? कावड़िया हो छा? भला मां बस कयां? मूंसां ॻाल्हायो त मां ॻाल्हायां न त बस। नबी छाजे लाइ आयो? तबलीग लाइ हो न। ॾाढे ॾाढे चो ॾाढे ॿाहिरां कोन था चवनि। छाजे लाइ हो? नमाज़ जा मसइला सेखारे, रोज़े जा मसइला, हज जा मसइला, ज़कात जा, हलाल जा, हराम जा, ईअं न वा। हाणे हुज़ूर साईं वेठो आहे मदीने में,
हिकिड़ो माण्हू वेचारो बदवी हलियो आहे, ओ 20 मैल जबल जा पंध करे, उठ ते खच्चर ते घोड़े ते प्यादल तकती गर्मी में हणी 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 बेचारे पानी खयो, जबल मां अची मदीने पहुतो। नबी करीम अलैहिस्सलाम हाणे आराम सां अंदर आरामी पंहिंजे घर में वेठा आहिनि ऐं हिन ग़रीब खे मोटणो बि आहे, मसइलो बि पुछणो आहे। त नबी करीम खे सॾु करे ॿाहिरि घुराए मसइलो पुछे, को गुनाह त कोन्हे न बा। आयो बि नबी तबलीग जे लाइ, ॿाहिरां वेचारो ग़रीब बदवी पंधु करे आयो आहे, ईअं न सही। ज़रूरत हुनखे वरी वापसि वञण जी बि आहे। नबी से आराम सां अंदर कमरे में वेठा आहिनि, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान मजीद में अदब थो सेखारे। इन्नल्लज़ीन युनादूनक मिन वराइल हुजरात, ओ मुंहिंजा प्यारा हबीब, भली परे खां पंधु करे आयो आहे, भली मंज़िलूं करे आयो आहे, भली वापसि तकिड़ो हुनखे वञिणो आहे, भली तोखां मसइलो पुछण आयो आहे, पर मां रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायां थो, जेकॾहिं तूं अंदर पंहिंजे घर में हलियो वियो आहे त हुनखे तुंहिंजे दर ते वेही तुंहिंजो इंतज़ार करणो आहे, सॾु न करणो आहे। मुंहिंजा महबूब करीम इन्नल्लज़ीन युनादूनक मिन वराइल हुजरात अक्सरहुम ला यअक़िलून। मां क़ुरान पाक जे अंदर छा थो फरमाया, तिनखे ख़बर कान्हे, नबूअत जे मक़ाम जो पतो कोन्हे, ये चुप करे बीहनि, तोखे पंहिंजे मर्ज़ीअ सां न सॾनि, तूं पंहिंजे मर्ज़ीअ सां निकिरी भली ॿुधाए, उम्मती मर्ज़ी न हलाए, नबीअ जी मर्ज़ी हलंदी। तंहिं भला कोई ग़रीब पंध जो कयो आहे, हेतिरो सारो मंज़िलूं हणी 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 हाणे वांदो वेही छा करे। अल्लाह ताला फरमाए थो, वलौ अन्नहुम सबरू हत्ता तखरुज इलैहिम लकान खैरन लहुम। ओ मुंहिंजा बिछड़ा महबूब करीम, तुंहिंजो एॾो त वॾो मक़ाम आहे, भली पंधु करे आयो आहे, मंज़िलूं हणी आयो आहे, पर तुंहिंजे दर ते इंतज़ार में जेतिरो टाइम बीठो हूंदो मां सवाब पियो लिखंदोसां। अल्लाहु अकबर, या रसूल हक़ था, या गौसे आज़म। अंदाज़ो कर त नबूवत जो मक़ाम केॾो बुलंद आहे। जेकॾहिं अल्लामा शामी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे दुर्रुल मुख़्तार जे शरह रिद्दुल मुख़्तार में, त जेकॾहिं को माण्हू माअज़ल्लाह बेअदबी जे नियत सां चवे त रसूलुल्लाह जा कपिड़ा मेरा हन त काफ़िर थी वियो। अंदाज़ो कर मुसलमान, कपड़ो तो मेरो थी सके थो न बा, कपड़े जो कम मेरो भी थी सके थो, पर अल्लामा शामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त जेकॾहिं को माण्हू बेअदबी जी नियत सां नबी करीम जे कपड़नि जे लाइ चए त कपड़ा त मेरा अथसि, एतिरे चवण सां हुनजो ईमान ज़ाया थी वेंदो, मुस्लमान रहंदो, काफ़िर थी वेंदो। असां मुस्लमानों छा सम्झो आहे, इन्हनि माण्हुनि खे नबी करीम जे मक़ाम जी ख़बर ई कान्हे का। होॾो तौहीद तौहीद, मुवहिद मुवहिद, इस्लाम इस्लाम, क़ुरान क़ुरान, पर क़ुरान शरीफ़ जे काफ़ खां बि वाक़िफ़ न आहिनि। क़ुरान पढ़नि हा त क़ुरान पाक में त अलहम्द खां वन्नास ताईं मुंहिंजे आका जी सिफ़त ई सिफ़त आहे। मोमिननि जी मां अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमाईंदो आहे, अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी जी ज़ात बाबरकात ईमान वारनि जे लाइ हुननि खे साह खां बि वधीक वेझो आहे। मोमिन इएं भाइनि त मुंहिंजो साह बि परे आहे, पर मुंहिंजो आका मूंखे साह खां बि वधीक वेझो आहे। वअज़वाजुहु उम्महातुहुम, ऐं जेके नबीअ जूं घर वारियूं आहिनि, नबीअ जूं ज़ालूं आहिनि, अल्लाह ताला फरमाईंदो आहे, मां क़ुरान में चई थो छॾियां त नबीअ जूं ज़ालूं घर वारियूं ऐं ईमान वारो तव्हां जूं मायूं आहिनि। हज़रत माअज़ल्लाह हज़रत आशा सिद्दीक़ा जे लाइ अलाए कहिड़ा गंदा गंदा लफ़्ज़ इस्तेमाल कनि, हमदर्दी ॾेखारण हज़रत अली सही सां नबी करीम जा मुहबदार सनाइनि ऐं नबी जे नंग जी गिला कनि। मुंहिंजा प्यारा दोस्त, पहिरीं पात मां इहा तोखां पुछां थो त क़ुरान पाक जी इहा आयत जेका मां पढ़ी, व अज़वाजुहु उम्महातुहुम, नबी जूं घर वारियूं मोमिननि जूं मायूं आहिनि, इहा अली साईं खे मालूम हुई या न? ॾाढे चवंदा हज़रत अली खे आयत जी ख़बर हुई? हज़रत अली मोमिन कोन हो छा? चओ हुयो, हज़रत अली मोमिन आहे न सही।
अलीउल मोमिन अमीरुल मोमिनीन असां चऊं अमीरुल मोमिनीन मोमिनन जो त अमीर आहे पाण त मोमिन पर मोमिनन जो अमीर आहे। हाणे अल्लाह ताला चवे थो त मोमिनन जी माउ आहे केर जेका नबी जी घरवारी आहे हज़रत अली पाण मोमिन आहे। तूं थो चवीं त आशा हज़रत अली सां वेढ़ी मां थो चवां त अली पंहिंजे अंबड़ सां वेठो ॾाढे त ॻाल्हायो। हाणे जो ॿारहं ख़ैर जो अॼु थियो हूंदो या सुभाणे त थी वेंदो 12 आना अञा बि घणा 14 आना इहे अवां असां सुन्नी अधु शिया थी वेंदा आहियूं। महरम शुरू थियो 10 तारीख़ ताईं हर सुन्नीअ जे घर में बि मातम जी कैसेट पे हलंदी न क़ुरान पढ़ंदे न छा इहे मरसिया ये कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ियूं रिवायतूं माज़अल्लाह हर घर में जे चढ़ बस में त बिहा कैसेट मातम जी जे चढ़ वेगल में त बिहा कैसेट मातम जी जे वेह बस स्टॉप ते त बिहा मातम जी कैसेट जे के होटल ते वेह त बिहा जाने काॾे माना इहे सम्झते 10 ॾहाड़ा सॼो मुल्क शियो वरी छा चवंदा इहे ज़ाकिर बाकिर अब्बा हुसैन नाल मौलवी विड़े है कुरान दे हाफिज हवे नमाजी दाढ़े वाले तू वर चंदे हा यार कुरान जा हाफिज हा मौलवी हा हाजी हा कारी हा ओए इमाम हुसैन सां मिलिया इन जे ख़बर थी त इहो ज़हर या गाल इतनी ज़हर तो फैलायो वने त माना छो त हर मुसलमान के बाबा इमाम हुसैन सां त मोहब्बत आहे न जेके इमाम हुसैन सां मोहब्बत आहे त मते करे माशाअल्लाह सभनी के मोहब्बत अथव न सही। हाणे जरी मां न तोखे ॿुधायां तोखे मूंसां मोहब्बत हुजे मूंसां ही मौलवी साहब वेठो आहे त तूं अखियूं कुरलियूं करे या न असांजे मौलवी साहब सां हे वेठो वारी। हाणे तोखे ॿुधाइनि था त भई क़ुरान जा कारी क़ुरान जा हाफ़िज़ हाजी नमाज़ी मौलवी आलिम इमाम हुसैन सां विढ़िया। हाणे माना जॾहिं बि को तुंहिंजे साम्हूं ॾाढ़ी वारो अचे त अखियूं कुरड़ियूं कर हाफ़िज़ अचे त अखियूं कुरड़ियूं कर मौलवी अचे त अखियूं कुरड़ियूं कर हाजी अचे त अखियूं कुरड़ियूं कर इहो इमाम हुसैन सां विढ़ियो। माना अहिड़ो हुननि हथियार इस्तेमाल कयो आहे जे थधी छुरीअ सां कंहिंखे कुहिजे ईअं नफ़रत पैदा थी पवे। इन्हनि जो मक़सदु ई हो आहे त तव्हां दीनदारनि खां नफ़रत कयो। हाणे मूंसां हिकिड़ो मिंट ॻाल्हायो इमाम हुसैन सां मौलवी आलिम इमाम हुसैन सां विढ़िया। हाणे माना जॾहिं बि को तुंहिंजे साम्हूं ॾाढ़ी वारो अचे त अखियूं कुरड़ियूं कर हाफ़िज़ अचे त अखियूं कुरड़ियूं कर मौलवी अचे त अखियूं कुरड़ियूं कर हाजी अचे त अखियूं कुरड़ियूं कर इहो इमाम हुसैन सां विढ़ियो। माना अहिड़ो हुननि हथियार इस्तेमाल कयो आहे जे थधी छुरीअ सां कंहिंखे कुहिजे ईअं नफ़रत पैदा थी पवे। इन्हनि जो मक़सदु ई हो आहे त तव्हां दीनदारनि खां नफ़रत कयो। हाणे मूंसां हिकिड़ो मिंट ॻाल्हायो इमाम हुसैन सां मौलवी विढ़िया इमाम हुसैन सां कारी विढ़िया इमाम हुसैन सां हाफ़िज़ विढ़िया इमाम हुसैन सां नमाज़ी विढ़िया। भला जेके इमाम हुसैन सां विढ़िया इमाम हुसैन उन्हनि सां विढ़ियो या चुप कई बीठो फ़ैसिलो कयो अदा ॾाढे चओ अञा बि ॾाढे चओ हू विढ़िया त इमाम साहब बि माना हाणे छा थियो त इमाम हुसैन नमाज़ुनि सां विढ़ियो इमाम हुसैन हाफ़िज़नि सां विढ़ियो इमाम हुसैन आलिमनि सां विढ़ियो। हाणे ख़ुदा जे घर में वेठो आहे अल्लाह जे वलियनि जी दरगाह में वेठो आहे ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी ॿुधाए त इमाम हुसैन आली मक़ाम शराबनि सां विढ़ियो या नमाज़नि सां। इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु बेदीननि सां विढ़ियो या दीनदारनि सां। इमाम हुसैन आली मक़ाम बेनमाज़नि सां जंग कई या नमाज़नि सां। इमाम हुसैन आली मक़ाम जाहिलनि सां जंग कई या क़ुरान जे कारण सां। फ़ैसिलो त तो ई ॾेई छॾियो
माना कूड़ था हणन। इमाम हुसैन आली मकाम जी जंग हुई कैसा? जाहिलन सा, बेदीनन सा, शराबन सा, ज़ालिम सा, मुजादा नेकन सा। इमाम हुसैन छो विढ़ंदो? इमाम हुसैन आली मकाम कोन विढ़ो नेकन सा। यजीदी शराबी हा, बेनमाजी हा, बेदीन हा, इस्लाम खां मुजादा पुठी रहा, एड़ा गंदा हा जो ॿियो को गंदो हुयो ई कोन को। हज़रत इमाम हुसैन कॾहिं तो सां जंग कई आहे, पर तोखे इहो ॿुधायो थो वञे इन्ही जे करे त तूं नफ़रत कर नेकन खां, सालिहन खां। नेकन सालिहन वटि वेंदे त तोखे सेखारींदा सिख न, ॼट हुजो, भंग पीउ, चर्स पीउ, बेदीन थियु, ख़र्च कर, मूंखे बि पियार, तूं बि पीउ। हज़रत अली साईं खे ख़बर कान हुई त आशा सिद्दीक़ा नबी जी घर वारी आहे, ख़बर कान हुई? या ख़बर कान त अमड़ आहे? ॻाल्हायो आहे बा, ख़बर आहे न? पोइ अली अमड़ सां विढ़ंदो? भला चलो अमड़ त विढ़ी, पुट सां विढ़े त अमड़ खे हक़ आहे, पुट विढ़ंदो मां सां ॻाल्हायो बा? रुगो कूड़ ठाहियो अथनि, रुगो अफ़सानो ठाहियो अथनि। आशा सिद्दीक़ा हज़रत अली सां कान थी विढ़े। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, तोखे गुमराह करण जूं ॻाल्हियूं ॿुधायूं वञनि थियूं पियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि पे कम पाक घरवारी खां पुछियो वियो आहे, ऐं मोमिननि जी माउ असांखे ॿुधाए त सोहणे नबी करीम जो अख़लाक़ कहिड़ो हो? दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ओ मोमिन जी मां असांखे महिरबानी करे ॿुधा त नबी करीम जो अख़लाक़ कीअं हूंदो हो। उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी, मूंखां जेकॾहिं नबी करीम जे अख़लाक़ जे बारे में पुछो था त मां ॿुधायां थी, कान ख़ुल्क़ुहुल क़ुरआन। इहो अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं जेको बि क़ुरान आहे सभु मुंहिंजे मुहम्मद करीम जो अख़लाक़ ई अख़लाक़। कान ख़ुल्क़ुहुल क़ुरआन। ही जेको क़ुरान शरीफ़ अल्लाह जो किताब आहे न, बिस्मिल्लाह जे बे खां वठी वन्नास जे सीन ताईं, इहो सबूरे जो सबूरो क़ुरान तूं पढ़ंदे तोखे नबी करीम जे अख़लाक़ नज़र ईंदो। अल्लाह जी फरमाए इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम। ऐं मुंहिंजा प्यारा नबी करीम मूं तोखे बुलंद अख़लाक़ जो मालिक बनायो आहे। हाणे मूंखे ॿुधा, जंहिंजे दरबार जी हाज़िरी जा अदब ख़ुदा सेखारे, जंहिंजे आॾो वेहण ख़ुदा सेखारे, जंहिंजे आॾो कचहरी करण ख़ुदा सेखारे, जंहिंजे दरवाज़े ते बीहण जा आदाब रब ॾसे, मुंहिंजे महबूब जी दरबार में दरख़्वास्त जो तरीक़ो अल्लाह ॿुधाए, मूंखे ॿुधाए त जंहिंजो मक़ाम अदब ख़ुदा सेखारे तंहिंजो अदब केॾो हूंदो। हज़रत अली साईं करमल्लाह वजल करीम जे घर जे दर जो ताक उखड़ी वियो, कोको ढरो थी वियो, किली ढरी थी वई, इंजीस निकिरी वियो। इमाम हसन ऐं हुसैन फरमायो, बाबा अर्ज़ कयो, बाबा वाढो वठी अचूं, दरवाज़ो ठहरायूं। पाण फरमायो त रिली टंगे छॾियो, दरवाज़ो कोन ठहराईंदासीं। साईं पाकनि जो घर आहे, बीबियुनि जो घर आहे, अहल बैतनि जो घर आहे, ऐं प्यारा अली तुंहिंजो दरवाज़ो आहे जंहिंमें ख़ातून जन्नत रहंदी आहे, हज़रत बीबी ज़ैनब रहंदी आहे, हज़रत उम्मे कुलसूम रहंदी आहे, हज़रत हसनैन करीमैन जा बचड़ा रहंदा आहिनि। पर्दो हुजे, दरवाज़ो ॾिनो वञे, पाण फरमाइनि था न साईं सबबु कहिड़ो आहे? पाण फरमाइनि था दरवाज़े खे ठाहींदा, ओका हणंदा, ठक ठक जो आवाज़ थींदो। हेॾो मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात जी रोज़ो शरीफ़ आहे, अल्लाह जो हबीब आराम में सुतो पियो आहे, मुंहिंजे महबूब जे आराम में खलल ईंदो। अल्लाह ताला फरमायो, ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। नबी जे आवाज़ खां आवाज़ बुलंद न कयो। मां किली हणाया, ठोकण जो आवाज़ थे, महबूब जे आराम में खलल ईंदो, मता रब डमिरजी पवे। सारी ज़िंदगी रिली टंगे हज़रत अली गुज़ारे छॾी, दरवाज़ो कोन ठहरायईं। अल्लाह अकबर, या रसूल हक़ जारी, या गौसी आज़म। और मुंहिंजा दोस्त, मूंखे रुगो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त नबूवत जो मक़ाम केतिरो बुलंद आहे। अल्लाह ताला हुनजी केॾी इज़त कई आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जंहिं दरबार जा आदाब सेखारे, महबूब करीम अलैहिस्सलाम जे दरबार आलिया में कीअं वञिबो आहे, कहिड़े नमूने सां वञिजो। अल्लाह से फरमाए, लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक़्क़िरूहु व तुसब्बिहूहु बुकरतम व असीला। मां रब तो तव्हांखे हुकुम कयां त मुंहिंजे मूंते बि ईमान आणियो, मुंहिंजे रसूल ते बि ईमान आणियो, पर मुंहिंजे रसूल जी ताज़ीम कयो।
वतुअज़्ज़िरूहु वतुवक्किरूहु वतुसब्बिहूहु बुकरतन व असीला। अल्लाह अल्लाह जे रसूल ते ईमान आणण खां बाद में अवां जे मथां लाज़िमात उन प्यारे दिलबर मुहम्मद मिठे जो अदब कजो, अदब कजो। तू तो इंसान आ, खुदा जो कसम आ, सीरत जा किताब भरिया पिया। उलमा खां पुछ, तू तो माण्हू आ पर जानवर। नबी करीम जे मथां जॾहिं सुवारी कंदा हा, सॼो ॾींहुं छो न गुज़री वञे, 8 पहर छो न गुज़री वञनि, उठ आ, गॾह मुबारक आ, खच्चर मुबारक आ, जेसीं ताईं रसूलुल्लाह सुवारी कंदा हा उहो जानवर न पेशाब कंदो हो न को लिॾ लाहींदो। जानवर खे बि ख़बर आहे त इमामुल अंबिया मुंहिंजे मथां सवार आहे। तफ़सीर रूहुल बयान वारे हिकिड़ी अजीब ॻाल्हि लिखी आहे, हैरत जहिड़ी ॻाल्हि लिखी आहे। अल्लामा साईं फरमाइनि था, तफ़सीर रूहुल बयान वारो बुज़ुर्ग इस्माइल हक़ी लिखे थो त हिकिड़ी लड़ाई ते नबी करीम सुबुह खां शाम ताईं सॼो ॾींहुं सफ़र कयो। जंहिं गॾह मुबारक ते सुवार हा, हिकिड़े हंध ते लथा, हिकिड़े सहाबी खे चयो त हिन खे वञी वीचारड़े खे छांव में ॿधी गाह ॾे। उन सहाबी सगोरे महबूब हिकिड़ी जाइ ते वेही रहिया। उन महबूब जे सुवारीअ जे गॾह मुबारक खे वणी वण जे हेठां ॿधो आहे। तुंहिंजे मथां जेके थड़ा वग़ैरह या किरलियूं ॿिलियूं लाथई, गाह जे इंतज़ाम में हो त सॼो ॾींहुं वीचारो हलियो न। महबूब जे अदब जे करे पेशाब बि कोन कयो। हाणे जीअं जो महबूब लथा हिकिड़ी जाइ ते हू परे ॿधऊं त गॾह बि पेशाब कयो। जानवर घणा ई माण्हू बीठा, ऐं उहे माण्हू जेके नबी करीम जे ज़माने में हूंदासीं, केरु हूंदा बा चओ सहाबी? केरु हूंदा? मुसलमान हूंदा त सहाबी हूंदा। हिकिड़ो शख़्स हो उते बीठो हो, गॾह मुबारक जो पेशाब कयो त हुन हीअं कपिड़ो बूथ ते ॾेई हीअं खणी मुंहुं परे फेराई। ऐं इंसानी फितरत आहे, पेशाब खां नफ़रत थींदी, वरी गॾह जो पेशाब हुनखे नफ़रत आई, पियो खणी फेराई। खुदा पाक जो कसम आहे, तफ़सीर रूहुल बयान वारो लिखे थो, सैयदना फारूक आज़म जी हुन ते नज़र पई, तलवार छिके कढई, हुन ॾे रवानो थियो आहे। नबी पाक ॾिसी वरितो, फरमाइनि था ॾे ख़बर उमर छा थो करी। अर्ज़ कई एज़िल्ली या रसूल अल्लाह अन अज़रिब उनकहू, मूंखे छॾियो त मां इन जो मुंडी सिर वढां। जेको या रसूल अल्लाह अव्हां जे सुवारीअ मुबारक जे जानवर जे पेशाब खां नफ़रत कंदो सो मुस्लमान नाहे, इहो मुनाफ़िक़ आहे, हिन जे दिल में नफ़रत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुवारीअ जे जानवर जे पेशाब खां नफ़रत करण वारो बि हज़रत अमीर उमर जे फतवा मुताबिक़ मुनाफ़िक़ आहे। हे मुहब्बत हुई, हे क़द्र हो। महबूब जे सवारी मुबारक जे पेशाब मुबारक खां को नफ़रत करे त हज़रत उमर तो चवे मुनाफ़िक़, उनखे तो चवे हो मुनाफ़िक़ आहे। ऐं जेको ख़ुदि नबी करीम जे लाइ माज़ अल्लाह चवे त नबी करीम खे जूं पवंदियूं। ॻाल्हायो अदा ला यक़उ ज़ुबाब अला सियाबिही वला युज़ीहुल क़ुमल। मुंहिंजा दोस्त सभिनी किताबनि लिखियो आहे त रसूलुल्लाह जो इहो मौजज़ो हुयो त सारी ज़िंदगी मुंहिंजे महबूब करीम जे जिस्म में न जूं पई, न महबूब जे कपिड़े ते मख वेठी। कपिड़े ते बि मख न वेहंदी हुई, जिस्म में जूं बि न पवंदी हुई, पर कपिड़ो जिस्म ते आहे उहो त ठहियो। पर जे साईं पंहिंजी चादर या कपिड़ो हीअं लाहे परे रखे, ओ होतिरो पंधु पियो आहे त बि मख उन कपिड़े ते न वेहंदी हुई। मख खे बि ख़बर आहे त रसूलुल्लाह जो। ऐं ॿियो त जूं हमेशह बदबू मां पैदा थींदी आहे। पघर थींदो, पघर साफ़ न कबो, बदबू थींदी, मिटी लॻंदी, ॿ चारि ॾिहाड़ा बदबू थींदी पघर जी, पोइ उन मां जूं जी पैदावार ई ख़ुदि पघर आहे। बदबूदार पघर वटि तव्हां खणी आज़मूदो कयो, हफ़्तो बि न वेंदो त जूं पइजी वेंदियूं।
ॿाहिरां जूं कान ईंदी आहे, जिस्म मां पैदा थींदी आहे। नंढड़ा नंढड़ा जरासीम आहिनि जेके वधी जूं जी सूरत अख़्तियार कंदा आहिनि। जिस्म में बदबू हूंदी आहे, तॾहिं जूं ठहंदी आहे। मौलवी वहाबी लिखियो आहे, अब्दुल करीम ॿेर वारो जंहिंखे ॿेर शरीफ़ चवंदा आहिनि, उन लिखियो आहे त नबी करीम खे जूं पवंदा हुआ ऐं नबी करीम को जूं पाण कढंदा हुआ। माना माज़अल्लाह हुज़ूर जे जिस्म में बदबू हुई, हालांकि ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो पघर ई ख़ुशबूदार हो। मदीने में हिकिड़ी कुराड़ी आहे, मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे। मुस्लिम शरीफ़ सियासता जो मुतबर किताब आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में आई, शीशी खणी आई। पाण फरमायो कीअं आई आहे? क़िबला शीशी खणी आई। छो? साईं जन जो पघर खपे। छा कंदी आहे? या रसूल अल्लाह, अव्हां जे पघर मुबारक खे असां पंहिंजे खुशबू में या तेल में गॾाईंदा आहियूं, पोइ तमामु उम्दे खां उम्दी खुशबू ठही वेंदी आहे। पाण फरमायो तोखे ज़रूरत कहिड़ी पई आहे? चए क़िबला मूंखे धीउ जी शादी करणी आहे, उन धीउ जे शादीअ में मूंखे उनखे तोहफ़ो ॾियणो आहे। इन जी वज़ाहत वरी ॿियनि तफ़सीरनि किताबनि में कई आहे, ख़ासि करे अल्लामा क़ाज़ी अयाज़ या वरी उन खां बाद में हुन जो जेको शाइर हुआ शफ़ा शरीफ़ जो ज़ुरक़ानी शरीफ़, उहे लिखनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे फरमायो इहा शीशी मूंखे ॾे, सुभाणे खणी वञिजा। उहा शीशी पाण वरिताऊं। हाणे पघर त अचे त ॾे न, पंहिंजे वस्त कोन्हे। ॿिए ॾिहाड़े ते पाण करीमन पंहिंजे मुंहुं मुबारक तां पघर थोरो को आयो, उन में ॿ टे फुड़ा उन शीशी में उनखे ॾेई बंदि करे ॾिनऊं। माई वञी नियाणीअ जी शादी कई। उन शादी वारी राति पंहिंजे धीउ खे उहो खुशबूदार महबूब जो पघर लॻाई। दोस्तो अज़ीज़ो बुज़ुर्गनि लिखियो आहे, नसीमुर रियाद शरह शिफ़ा क़ाज़ी अयाज़ वारो लिखे थो, उहा माई 70 साल जेरी रही, पर 70 साल गुज़री विया, हुन जे जिस्म मां खुशबू कान वई। अल्लाह अकबर। अञा मज़ेदार ॻाल्हि ॿुधो, हेॾे ॿुधो, रुॻी इहा ॻाल्हि न आहे। नसीमुर रियाज़ वारो फरमाए थो 70 साल ताईं उन माईअ मां त खुशबू कान वई, पर उन माईअ खे जेका औलाद ॼमंदी तंहिंमें बि खुशबू हूंदी हुई। वाह मुंहिंजा महबूब तो ता शाह कुर्बान वञा। असांजो नबी शान वारो नबी, चओ चओ असांजो नबी। हा न सही, मज़ाक न सही। अलाह से कहिड़ो त हबीब असांखे ॾिनो। कानून आहे दुनिया जे यार सां तुंहिंजी यारी आहे न, ॿियो निहारींदुसि त चवंदे अखियूं कढी विझांसि, सादे ई न। हिकिड़े जो यार हूंदो न, ॿिए सां ॻाल्हाईंदो त कावड़ पई लॻंदसि। मुंहिंजो यार वरी ॿिए सां थो ॻाल्हाए, या वरी ॿियो मुंहिंजे यार सां थो ॻाल्हाए। यार सां तुंहिंजी यारी आहे, ॿिए खे बर्दाश्त न कंदो आहे। पर कुर्बान वञा नबी करीम अहिड़ो त हसीन आहे, अहिड़ो त हसीन आहे, जेतिरा बि नबी करीम सां मुहबत कनि उहे सभु तोखे वणंदा आहिनि। ईअं न सही, नबी करीम सां जंहिंजो इश्क थो तोखे वणे, वणंदो थी कोन वणंदो? तारीफ़ कंदो आहे न साईं। साईं नाले मिठे जा छो हथ चुमंदो आहे? इन जे करे त नबी करीम जी तारीफ़ कंदो आहे। माना महबूब त महबूब आहे, पर अहिड़ो में बेमिसाल महबूब आहे जो दुनिया जे महबूब सां ॿियो को प्यार करे त कावड़ लॻे, ऐं महबूब अहिड़ो नबी आहे जंहिंसां जेको प्यार करे सो असांजे अखियुनि जो ठार आहे। उहो वणंदो आहे, उनजा हथ चुमींदो आहे, पेर चुमंदो आहे। अहिड़े दिलबर महबूब नबी करीम अलैहिस्सलाम जो पघर खुशबूदार, कपड़ा खुशबूदार, जंहिं सैर सां साजन हलियो से सैर सब सुरहा थिया, मां भया मण मुश्क जा ऐं अतर हारींदो वियो। जंहिं दग सां, जंहिं रस्ते सां, जंहिं झग मां, जंहिं जाइ तां नबी करीम जी ज़ात गुज़र फरमाइनि, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उहो रस्तो हफ़्तनि जा हफ़्ता, महीननि जा महीना मुश्क ऐं अंबर वांगुरु खुशबू पियो ॾेखारींदो हो, दग पियो नसींदो हो त दिलि भर होता वियो आहे। नबूवत जो मक़ाम बुलंद आहे न बा। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो फरमाए थो त नबूवत जे मक़ाम खे सुञाणे त अबू बकर सुञाणे, ॿिए खे ख़बर ई कान्हे का। हाँ सही, महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे लाइ औलिया अल्लाह फरमाईंदा हा, ख़ुदा जे वलियनि जो चवणा
कामिलन वलियन जो चवड़ा हसरत कंदा हा त हाय हाय असां नमाज़ूं पढ़ियूं, असां तहज्जुद पढ़िया, असां इशराक पढ़िया। अरे पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो जान जो 40 साल गुज़री वञनि सोमहरीअ जे वुज़ूअ सां फजर जी नमाज़ पढ़े। दोस्तो अज़ीज़ो जेको कुल वलीअ जो सरदार आहे, अहिड़ा कामिल वली चवंदा हा त हाय हाय वली थियासीं, गौस थियासीं, कुतुब थियासीं। पर हसरत रहिजी वई जेकर अबू बकर जे सीने जो हिकिड़ो वार हुजऊं हा। छा हुजऊं हा? अबू बकर जे सीने जो हिकिड़ो वार हुजऊं हा। हे जेको वार आहे वेझंदो आहे त रोज़ कई वार किरंदा आहिनि, पर मुंहिंजा दोस्त अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा, जुनैद बगदादी जहिड़ा, बायज़ीद बिस्तामी जहिड़ा कामिल अकमल वली चवंदा हा त असां सभु कुझु थियासीं, पर अबू बकर जे सीने जो वार न थियासीं। काश जो वार थी पऊं हा, ख़बर पवे हा उहो सीनो जे सीने में मुस्तफ़ा जे इश्क जो समुंड हलंदो हा। समुंड नबी करीम अलैहिस्सलाम सां मोहब्बत जेका सिद्दीक़ जी हुई अहिड़ी दुनिया में का जी मोहब्बत आहे कान का। ऐं महबूब करीम क़द्र कयोसि। महबूब से फरमाइनि था सिद्दीक़ जहान छॾ त मासां अच। आख़िरी टाइम थियो आहे, सिद्दीक़ अकबर जहान मां वञे थो, अली साईं खे घुराए थो, प्यारा अली जी सोना मुंहिंजो विसाल थो थिए, सम्झां थो हाणे मुंहिंजा ॾींहं वेझा आहिनि। हाओ साईं छा चवण आहे को हुकुम। हज़रत अली साईं खे पाण इरशाद फरमाइनि था त प्यारा अली मुंहिंजी ॿी का वसियत कान्हे, बसि हिकिड़ो कमु कजां, कफ़न पाराए, गुस्ल ॾियाराए, जनाज़ो पढ़ाए, तूं पंहिंजे हथनि सां मुंहिंजे जिस्म खे रसूलुल्लाह जे रोज़े जे आॾो हली छॾिजां, दरवाज़ो बि न खोलजां, ऐं दरवाज़े ते बीही रुगो एतिरो चइजां अस्सिद्दीक़ हादिरुन अला बाबिक या रसूलल्लाह। बस एतिरो अर्ज़ कजां त या रसूल अल्लाह सिद्दीक़ हाज़िर आहे। पोइ जेका साईं फ़ैसिलो कनि प्यारा अली उन ते अमल कजां। ॾिसो त अबू बकर सिद्दीक़ जो ईमान आहे त मुंहिंजो नबी हयातुन नबी आहे। ईमान आहे न साईं? हज़रत अली जो बि ईमान आहे त मुंहिंजो नबी ज़िंदा वेठो आहे। सिद्दीक़ जो विसाल थो थिए, हज़रत अली साईं वसियत ते अमल करे जनाज़ो पढ़ाए, दरवाजे ते खणी अची चवे थो अस्सिद्दीक़ हादिरुन अला बाबिक या रसूल अल्लाह। ओ अल्लाह जा प्यारा महबूब तुंहिंजो सिद्दीक़ तुंहिंजे दर ते हाज़िर आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सभिनी किताबनि लिखियो आहे दरवाज़ो बंदि आहे, कड़ो आयो पियो आहे, ताक वरिया पिया आहिनि, पाण ई पाण कड़ो खुली वञे थो, पाण ई पाण दरवाज़ा खुली वञनि था। अंदरां रोज़े मां आवाज़ थो अचे अदखिलुल हबीब इलल हबीब अना मुश्ताक़ इला रुयत सिद्दीक़। वठी अचो मुंहिंजे अबू बकर सिद्दीक़ खे, मां मोहम्मद खे ख़ुदि हुन जो इंतज़ार आहे। हबीब जे मर्ज़ी सां सिद्दीक़ अकबर खे महबूब जे घर में जाइ ॾिनी वई आहे। अॼु ताईं मुंहिंजे महबूब सां गॾु सुतो पियो आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। जेके हितड़े पाकिस्तान में चरस जो सूटो हणी भंग जो कूंडो पी ऐं गिलाऊं था कनि, उनखे चओ चंडरा हिते पिया धूड़ पायो, मदीने जो सफ़र कयो, मदीने जी हाज़िरी भरियो, ॿिन्ही जहाननि जे सरदार जी बि हाज़िरी भरियो। उते अखियुनि सां ॾिसो त ॿई गुलाम गॾु सुता पिया आहिनि। अबू बकर बि आहे त फारूक आज़म बि आहे। जेके हाजी हज करे आया आहिनि क़ुरान मथे ते जो ॿई यार आहिनि या न आहिनि? दादा आहिनि न? जंहिंखे रसूलुल्लाह जे रोज़े में महबूब जो भाकुर मिले तंहिंजो केॾो वॾो मक़ाम आहे। हिकिड़े वीचारे शाइर चयो आहे न, बण यार नबी दे यारां दा। सभई जो सुभान अल्लाह। सिराइकी अचेव थी अलाए कान? सिराइकी अचेव थी? बण यार नबी दे ॾाढे त चओ बण यार नबी दे। सभई चओ बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। अकलो आई ता चल मदीने, अकुल खुदा जी ते एॾे हल। इश्क हो वई ता चल मदीने, वेख तू जोड़ा मज़ारां दा। बण यार नबी दे, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे
नबी जे यारनि जो यार थी, नबी जे गुलामनि जो गुलाम थी त बेड़ा ई पा। आशिक तो चे त वञी हिन मवालनि जे चवण ते न लॻ, हिन ज़ाकिरनि जे चवण ते न लॻ, हे बेदीननि जे चवण ते न लॻ, पाण वञी अखियुनि सां ॾिसी आ, अहिड़ी का बि आहे ई कान का, ॾिस त जोड़ो मज़ारनि जो महबूब सां गॾु आहे। वरी ॿुधो बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा, इश्क होवई तां चल मदीने, अगलो होवई तां चल मदीने, वेख तू जोड़ा मज़ारां दा, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा। आवाज़ दुश्मन बि मञीदा आहिनि। तव्हां ॿुधो हूंदो आलमनि खां अशरफ अली थानवी, कट्टो देवबंदी वहाबी आहे, पर उन बि लिखियो आहे त हिकिड़ो शख़्स हो जेको पीराना पीर जा कपिड़ा धोईंदो हो। छा कंदो हो? धोबी हो, मरी वियो, क़बर में विधोसि वञी त मलाइक पुछण आया। मलाइक ईंदा या न? पुछा कंदई न? भिटाए साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त माई ससु ही वेचारड़ी जंहिंमहिल क़बर में वई, पहिरीं त मरे पई, अची इज़राइल सुती जाॻाई ससु ही, पर पई ड्रोड़ाए दलील त मां पुनल माण्हू मोकिलियो। हुनखे जो पुन्हूअ जी तवार हुई, मलकुल मौत साह कढण आस, हुनखे ॾिसी चई छा त को पुन्हूअ जो पैगाम खणी आयो आहे। मुनकिर ऐं नकीर खे वरी क़बर में जेके पुछा कंदा तंहिंखे चइबो आहे मुनकिर ऐं ॿ मलाइक। छा चइबो आहे? मुनकिर ऐं, चए थो मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, उभो उधी तन खां पुन्हूं पुछाई, त अदा इतां ई को ॾिठो असां थो पुनल जो। त धोबी चाड़ो धोबी ॿी त ख़बर ई कान आहे। चई यार मूंखे ॿी का ख़बर कान्हे, रब कहिड़ो आहे, नबी कहिड़ो आहे, दीन कहिड़ो आहे, का ख़बर कान्हे, बसि एतिरो आहे त मां अब्दुल कादिर जीलानी जो धोबी आहियां। हे न का हाजी मोहम्मद इदरीस जी ॻाल्हि अथव, न को सोणे साईं नाले मिठे जी ॻाल्हि, न को हिन फ़कीर अब्दुल रहीम जी। हे अशरफ अली थानवी पंहिंजे किताब इफ़ाज़ात यौमिया में लिखियो आहे। मलाइकनि अर्ज़ कयो मौला अजीब माण्हू आहे, अहिड़ो त कॾहिं गॾियो ई कोन्हे। असां था पुछूं रब कहिड़ो थी, नबी कहिड़ो थी, दीन कहिड़ो थी, का वर्दी कान थो ॾे, चवे थो त मां पीराना पीर जो धोबी आहियां। हाणे हिनखे छा कयूं? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त मूंखे अब्दुल कादिर सुञातो आहे, हिन अब्दुल कादिर खे सुञातो आहे जेको मुंहिंजे सुञाणंदड़ खे सुञाणे, तंहिंतां पुछाणो माफ़ आहे। अलाह बि सुञाणणु खपे, पर अलाह वारनि खे बि सुञाणो है न साईं। तॾहिं थो चवां बण यार नबी दे, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा, अकलो होवई तां चल मदीने, इश्क होवई तां चल मदीने, वेख तू जोड़ा मज़ारां दा, बण यार नबी दे यारां दा। अल्लाह से तरी फरमाया त मैं युति अल्लाह वर रसूल, जेको अल्लाह ही रसूल जी ताबेदारी कंदो, फौलाइका मअल्लज़ीन, उन्हनि सां गॾु हूंदो अनअम अल्लाहु अलैहिम, जन ते अल्लाह जी नेमत के रहनो है, मिनन नबिय्यीन वे नबी हल, व सिद्दीकीन वे सिद्दीक हल, व शुहदा वे शहीद हल, व सालिहीन वे अल्लाह जा वली हल। जेको अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो फर्मा बरदार क़यामत में इन्हनि सां गॾु हूंदो। मज़ो त तॾहिं थींदो न साईं जो जॾहिं अल्लाह जा वली अची बीहंदा। हाँ साईं, मुंहिंजा दोस्त कादरी सिलसिले वारनि जो पेशवा अब्दुल कादिर जीलानी अची बीहंदो, उन जा मुरीद उन जे कढ लॻंदा। हज़रत ख्वाजा नक्शबंद रहमतुल्लाह अलैह उहे अची बीहंदा, उन्हनि जा ख़ादिम मुरीद उन जे पुठियां लॻंदा। मुंहिंजा दोस्त शेख शहाबुद्दीन सारवर्दी रहमतुल्लाह अलैह अॻुवान थी बीहंदो, उन जे पुठियां सारवर्दी लॻंदा। हज़रत ख्वाजा मोहम्मद उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह चिश्ती सिलसिले जो आहे, उहो अची बीहंदो, उन्हनि जे ख़ल्क़ कढ लॻंदी। अल्लाह से फरमाए थो यौम नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम,
सभिनी खे क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे पंहिंजे पेशवावन सां सॾींदासीं। इंशाअल्लाह असां त सवला वेंदासीं, हे बेपीरा काॾे वेंदा? पादर त इहे खाईंदा। अल्लाह सी तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल करे। हिन दरगाह लाइ दुआ घुरो, ख़ुसूसन साहिबज़ादनि जे लाइ। अल्लाह से हिन फैज़ खे क़यामत ताईं जारी सारी फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजा मौला मुंहिंजी असांजी हाज़िरी क़बूल फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असांजा गुनाह माफ़ कर, असांजा ऐब न उघाड़। ऐं मुंहिंजा रब करीम पंहिंजे नेकनि सालनि ॿारनि जी सोहबत नसीब फरमा। जाथे जाथे अल्लाह जे ज़िक्र जूं महफ़िलूं आहिनि, मौला उन महफ़िलनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। मुंहिंजा मौला जेके परे परे खां इश्क मोहब्बत वारा कही अचनि था, इलाहुल आलमीन तंहिंखे विख विख जो अजर अज़ीम अता फरमा। या अल्लाह हिन जलसे खे कामयाब करण में जन भी दामे दिरमे कदमे सुखने तावन कयो आहे, तन खे दीन ईमान में बरकतूं नसीब फरमा। साईं लाले मिठे ला दुआ गुरु अल्लाह के सेहत भी नसीब फरमाए, अल्लाह ताला के साले बचड़ो भी नसीब फरमाए, नेक ई साले फर्जंद नसीब फरमाए। असांजो दोस्त आहे मियां नज़र मोहम्मद साहब, उन लाइ बि दुआ गुरु दरबार जे सदके खुदा जा मतिलब पूरा फरमाए। घणा ई अल्लाह जा नेक बाना वेठा हो, आमीन कंदो बेड़ा ई पार थी वेंदा। قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وبارك وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم